अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व मौलाना व मनजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाइरो, हर साल वांगुर हिन साल भी
नबी करीम जे कुल्हन जे स्वार शहीदन जे सरदार साबिरन जे सरदार शाकिरन जे सरदार हजरत इमाम आली मकाम इमाम हुसैन रदियल्लाहु ताला अन्हु आई संदन सां गॾु करबला जे मैदान में शहीद थींदड़नि साथन जी याद में ही जलसो हली रहियो आहे। काफ़ी देर खां वठी वेठा हो, गर्मी सख्ता। अल्लाह ताला शल हिन महफ़िल जे सदके में मुझी अवाजी बख्शिश फरमाए, ईमान ते खात्मो थे। जी हिते जी गर्मी बर्दाश्त कयूं था, अल्लाह ताला इन गर्मी जे तकलीफ़ जे सदके में आखिरत वारी गर्मी खां असां तव्हां खे बचाए। मां जे साम्हूं कुरान मजीद मां जेके मशहूर ऐं मारूफ अल्फाज पढ़िया आहिनि, उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो, तर्जमे तशरीह तौज़ीह खां पहिरियां इन्हनि आयतुनि जी शान नुज़ूल जे मुतालिक ॿटड़ी ॻाल्हियूं त ई आयतूं अल्लाह ताला छाजे करे नाज़िल कयूं। छो त क़ुरान करीम जे आयतुनि जा ॿ क़िस्म, हिकड़ियूं आयतूं सबबी, ॿियूं आयतूं ग़ैर सबबी। आसान सिंधीअ में त को वाक़ियो को सबब थियो अल्लाह ताला क़ुरान लाथो, उन्हनि खे चइबो आहे सबबी। या त वरी को वाक़ियो थियो ई कोन, अल्लाह जल जलालहू इंसान जी भलाई ला मुसलमानन जी नसीहत ला जेके कलमात लाथा उहे बि क़ुरान जा कलमान, पर उन्हनि खे चइबो ग़ैर सबबी। वला तहसबन लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाह अमवाता जे मुतालिक तफसीर जलालैन शरीफ ऐं ॿियनि सभनी हदीस जे किताबन खुसूसन हजरत इमाम मुस्लिम रदियल्लाहु ताला अन्हु सही मुस्लिम शरीफ में शान नुज़ूल जे मुतालिक यह आयत आंदी आहे, वज़ाहत आंदी आहे त मदीने शरीफ जे शहर में जॾहिं उहद जी जंग लगी, सहाबे किराम शहादत जी मंजिल माणी। ए आयतूं तवी त मुहर्रम में था ॿुधो, खतीब सगोरा तव्हांखे मुहर्रम में ॿुधाए इमामन जो शान था ॿुधाइनि, पर हकीकत में जॾहिं ये आयतूं लथियूं उन वक्त में इमाम जी उम्र नंढी हुई, अञा शहादत जे मंजिल ते न पहुता हा। ये आयतूं सरकार जे उन गुलामन जे बारे में लथियूं। नबी करीम फरमाओ त लम्मा उसीब इख्वानुकुम बि उहुदिन जअलल्लाहु अरवाहहुम फी अजवाफि तैरिन खुदरिन। जॾहिं तहां जा भाइर जंगे उहद में शहीद थिया, अल्लाह ताला उन्हनि जे रूहनि खे सावन पखियुनि जे पेटनि में रखियो। सावन पखियुनि जे पेटनि में एतिरी त उन्हनि ते महिरबानी इनायत जो ए शहीद अल्लाह जे अर्श जे हेठां नूरानी किंदीलन में रहन पिया, जन्नत जे मेवन मां खाइनि, जन्नत जे नहरुनि ते वञनि, खाई पी वरी मोटी सिधो अल्लाह जे तख्त जे अर्श मुबारक जे हेठां उहे नूरानी किंदीलन में शहीद रहन पिया। जॾहिं उन्हनि शहीदनि पंहिंजे मथां थींदड़नि मेहरबाननि इनायतुनि करमनि एहसाननि ख़ुदा जेके उन्हनि खे पंहिंजूं नेमतूं ॾिनियूं
उन्हनि नेमतुनि खे जो शहीदन ॾिठो अल्लाह ताला जे दरबार में शहीदन दुआ कई मुझा मौला लैत इख्वानना यअलमून बिमा सना अल्लाहु इलैना काश असांजे मुसलमाननि भाइरनि खे ख़बर पई मदीने वारनि खे मोरे वारनि खे लाखा रोड वारनि खे पीर नहा वारनि खे धिरिया वारनि खे कायनात जे ज़र्रे ज़र्रे वारनि खे कीअं ख़बर पई इहे त सम्झनि पिया शहीद मरी विया अखियूं हिकड़े पासे पेर ॿिए पासे कन टे पासे मुठी चौथे पासे जिस्म जा उज़वा कटिया पिया इन्हनि खे असांजे शान जी कीअं ख़बर पई असांखे जेके रब तो इनाम ॾिना उन्हनि जी इन्हनि खे कीअं ख़बर पई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद नाज़िल करे फरमाए मुझा हबीब वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून सुभान अल्लाह सुभान अल्लाह हरगिज़ उन्हनि माण्हुनि खे मोल न सम्झ इन आयत में त इहा उहा मशहूर जेका आयत आहे वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून ओए माण्हू जेके मुंहिंजे राह में क़त्ल कया था वञनि उन्हनि खे मुअल न चओ बल्कि जेराहनि पर तव्हीं समझी कोन सघंदव हाणे मां हिते तकरीर पियो कयां तकरीर कंदे कंदे जेकर ही मां इल्मी इस्तिलाह इस्तेमाल कयां मिसाल तौर असीं शागिर्दनि खे अरबी जा कुछ इल्म पढ़ाईंदा आहियूं इल्म सर्फ इल्म लहव इल्म मानी इल्म बयान इल्म बदी मां जे कहीं हिते वेही करे तहां जे हिन सालियाने जलसे में इल्म बदी जा बटे इस्तिलाह चवां हाणे मां चवां थो इल्म बदी जो हिकड़ो इस्तिलाह आहे बराअत इस्तिहलाल तवां समझो ही कोन त बराअत इस्तिहलाल छा आहे इल्म बदी में हुंदो आहे मुहस्सनात लफ्ज़िया मुहस्सनात मानविया तवां समझो ही कोन इल्म बयान में तशबीह इस्तिआरो इस्तिआरे जा किस्म तवां समझो ही कोन इल्म मानी में मुक़तदा हाल जे मुताबिक कलाम आणबो तवां समझो ही कोन छो त तहां जे अकुल जी लेवल तही ए शयूं पढ़ाई कोन आयो त तवां के समझ में कीअं अचन तहां जे अकुल जी लेवल उन मकाम ते पहुतल कान्हे का अल्लाह ताला उन्हनि खे जवाब पियो ॾे जेके माण्हू था चवन साईं अजीब ॻाल्हि आहे शहीद कीअं ज़िंदा खुदा फरमायो ज़िंदा पर वलाकिन ला तशउरून तई समझी कोन सघंदो तहां जे अकुल जी ओतरी लेवल कान्हे तहां जे अकुल जो ओतरो मिक़दार नाहे वरना शहादत आखिरी मंजिल है इंसानी सादत की बड़ी सादत शहादत शहादत आखिरी मंजिल है इंसानी सादत की अरे वो खुश किस्मत जिन्हें मिल जाती है दौलत
शहादत की। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने जा साईं पाण पिया चवन हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु राविया हदीस बुखारी मुस्लिम जिया। हजरत अबू हुरैरा नबी से जी हदीसुन जी काफी हदीसुन जो रावी पर शुरू में ज़हन कमजोर उस वेसर ॾाढी हूंदी हसी। सरकार वट आयो मदीने में तां के मदीने जी सका अथव या कोन अथव? सुभान अल्लाह। जन के आए से सुभान अल्लाह जो ॿिया भला नऊज़ बिल्लाह जो सुभान अल्लाह ॾाढा बकड़ो गर्मी एतिरो चुकियो अथव छा? वो दिन भी आएगा वो रात भी आएगी। ओ ॾींहुं भी ईंदो उहा रात भी ईंदी वो दिन भी आएगा वो रात भी आएगी। अरे दिन गुजरे मक्का में और रात मदीने में। हितां मदीने वञी मोतबर थी न वञा मता हिते वञी जी मां पीर हां मां मौलवी मां मुफ्ती मां फकीर मां फलाणू दरबार जो नौकर ही कुत्तो बणजी वञ। ऐं जॾहिं मोटी ईंदे पोइ चइजां महबूबे खुदा का है दरबार मदीने में। वाह वाह वाह। महबूबे खुदा का है दरबार मदीने में। हाय उम्मते आसी के गमखार मदीने में। तो जो नालो चाहे बड़ा गुलाम सरवर सवेर का वठी कुरान उठ बकमाट लही सुभान अल्लाह सुठड़ी पे हणी। हजरत अबू हुरैरा नबी से वट आयो। मानू चवंदा आहिनि वहाबी चवंदा आहिनि नबी वट छा तवजो नबी वट था वञो। सदो नबी करीम जे दरबार में हबीब ॾाढियूं हदीसूं तव्हां खां थो ॿुधां मूंखे यादि नथियूं थियनि। मां जे कॾहिं पंहिंजे मदरसे में हुजां मूं वटि को शागिर्द अचे चवे साईं मुफ्ती साहब मूंखे हदीसूं यादि कोन थियूं थियनि। मां चवंदुसि कोशिश कर मेहनत कर यादि कर तकरार कर वरी वरी पढ़। या वरी चवांसि बाबा के डॉक्टर ॾे वञ हकीम ॾे वञ मूंखे कहिड़ी ख़बर तो यादि कोन थी थियनि कमज़ोरी ते। सहाबी मुस्तफ़ा जे दरबार में आयो छो त सहाबीअ जो अक़ीदो आ तुम हबीब तुम तबीब तुम दर्दन जी दवा जानब मुझे जी में आज़ारन जा अनवा साहिब ने शिफा मियां मरीजन के। एकड़ो वहाबीअ जो अक़ीदो बियो सहाबीअ जो। वहाबी चवे त नबीअ वटि न वञ सहाबी चे हबीब ॾाढी वेसर थी पई आ का मेहरबानी का इनायत ओ फज़ल लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम फ़इन तवल्लौ फ़कुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मेहरबान नबिया सखी नबिया हाजी गुलाम नबी पे जे कस खिली खाइण वारा मुझ मदीने जसाई। असां के तकलीफ़ दी माण्हू खुश थींदा दुश्मन चवंदा यार सुठो थियुसि कस खिली खाइण वारा मुझ मदीने जसाई। केते कख न सहण वारा मुझ मदीने जसाई। साईं असां जो तू साईं असां तुए जबाना असीं न यार बाना रात ॾींहुं गुलामी प्यारियूं नौकर असां जो तो साईं असां तुए जबाना। हसन ऐं हुसैन नवासल जनाना अतमते मुखे मां पी खां प्यारा मुझ मदीने जसाई। बड़े हाजी गुलाम नबी या नात चाहिए जरे इंडिया पाकिस्तान जी जंग पे लगे न जे पियो पुरी तो सती हर वला जे बचण खां गुलामे नबी चे अवांडे अचण ला। साईं सब चिट्टा आहिन चारा मुझ मदीने जसाई। नबी से के बीजे किबला इन्नी अस्मउ मिनका हदीसन कसीरन अंसाफ। तहां का डाडियूं हदीसूं तो बुधा मुखा विसरियूं थी वजन। नबी से हां विसरी थी वजन जी किबला फरमायो उबसुत रिदाअक चादर पंहिंजी विछा। चादर किथे ॾेई चादर लाथी चादर लाई चादर विछई। सरकार फरमाए चादर वेजी कर चादर वेजी क्यों फगरफ बियदैहि। नबी करीम पंहिंजो हीअं बुक मिलायो हीअं बुक मिलाई टे चक्कर हिकिड़ो भेरो वरी ॿियो भेरो वरी टियों भेरो सहाबी पियो चवे मां ॾिसां पियो हथ में का शीशे जेका महसूस थे जेका ॾिसण में अचे कान पई अचे पर मुझो अक़ीदो हो त मालिके कौनैन है वो पास कुछ रखते नहीं। अरे मालिके कौनैन है वो पास कुछ रखते नहीं। अरे दो जहां की नेमते आए उनके खाली हाथ में। सुभान अल्लाह। साहबी भी जमाई बिठो फरमायो मथे खण बुम्बा चादर रखनी सीने से मिला ते मुंह न कई हम न तम तेरी नकेम चादर रखनी सीने से मिलाए। अज पीर ना वारा पुछन वा चादर दखनी मिलाई फायदो पयन से तो वल्लाहि मा नसीतु शैअन बदहु अबदन। खुदा जो कसम काब शे विसरती करने का जो तो ये सब तुम्हारा करम है आका। तब ये गर्मी में बैठा हो मुझो तुझो कमाला असी चौंगा ये सब तुम्हारा करम है आका। के बात अभी तक बनी हुई गए कोई सलीका है आरज़ू का।
केतरा गुनाह मुसलमानन शराब जी हद करे छड़ियो जिना जी हद करे छड़ियो लिवात जी हद करे छड़ियो परल कमन जी हद करे छड़ियो पर कोई सलीका है आ रिज़ुका जो कोई सलीका है आ रिज़ुका न बंदगी मेरी बंदगी गए अतमत है ये सब तुम्हारा करम है आका। सरकार सखी अबू हुरैरा पियो चवे हबीब जे दरबार आलिया में वेठो आया ओच तो मदीने जे मीर कसम खयो पाफम के रब जो कसम मुझो शौक मुझी चाहता तमा खुदा जे दरबार ला खुदा जे पाक दीन जे ला खुदा जे निजाम जे ला जिहाद कया जिहाद कंदे कंदे मदीने जो साईं तो चवे जिहाद कंदे कंदे मां शहीद थी वन्या वरी रब मुखे जेरो करे वरी शहीद थिया वरी जेरो करे वरी शहीद थिया वरी जेरो करे वरी शहीद थिया ट्रे चक्कर मदीने जी मीर चयो सुम्मा उक़तलो सुम्मा उहिया सुम्मा उक़तलो सुम्मा उहिया सुम्मा उक़तलो सुम्मा उहिया वरी वरी रब जी राह में जिहाद कया वरी वरी शहीद थिया जो त शहीद ते अल्लाह जूं वडियूं नेमतूं पर वडे में वडी इहा नेमता जो शहीद जे रत जो कतरो जमीन ते पोकिरदो आ पर वजे रब जे दरबार जी हाज़री भराईंदो आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत किबला साईं मुफ्ती साहब जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा तही में पढ़ायो जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिल पाबिलदा अतमथे कणी जो जिंदा आहिल जिंदा परवर जा प्यारा जिंदा उन जो जिक्र कयूं जेके चवंदा सय्यद शुहदा एकड़े मुखे जो सय्यद शुहदा हज़रत हमजा इमाम हुसैन वरी सय्यद शुहदा की है मौजूद सय्यद शुहदा हमजा वारी केड़े किताब में हदीसा जी मुस्तदरक इमाम हाकिम मुझे हदीस पूरी पढ़ी थई अध एकड़ा वरी हुंदा था अधड़ मौलवी अधड़ समझो था न एकड़ा हुंदा नीम हकीम खतरे जान ऐ नीम मुल्ला खतरे ईमान पढ़िया के मदरसे में न न इल्म सरवन वट वगैरह वट वठा होता होता पे टप दींदा अधड़ अधड़ मौलवी माजो सजी हदीस पढ़ी थई अध चीज़ मुखे खबर काने माजो सजी हदीस पढ़ खुदा जे महबूब फरमायो सय्यद शुहदाए हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब हजरत हमजा शहीदन जो सरदारा अगते हदीस के पढ़ अगते साईं फरमाइन पा जेको जालिम बादशाह के हक चवे सच चवंदे चवंदे शहीद थी वने ओहो ब शहीदन जो सरदारा हजरत हुसैन यजीद जेड़े जालिम के हक चेड़े कार्यो शहादत मणी ये हजरत हमजा शहीदन जो सरदारा ते इमाम हुसैन ब शहीदन जो सरदार
हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे जेके मञो था सी पढ़ायो बाकी नथा पढ़ायो तो पोइ मां भला हथ कढां हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे खुदा जे नाले शहीद थियो वा खुदा जे नाले शहीद थियो वा इन्ही अल्लाह पिटको सटको कुटको हराम आहे हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम खुदा जे नाले शहीद थियो वा इन्ही अल्लाह पिटको चो सटको कुटको वरी जे असां वटि हुजे त लठको पान था कर पिटको सटको कुटको मुंह वटि हुजे वरी लठको एड़ियूं लठियूं ठोकिया पर खुदा जे नाले शहीद थियो वा इन्ही अल्लाह पिटको हरा हुसैन हस्तिया पर मुसलमान हुसैन सोना तो सुनिया तो अरे लगी वजू कई नवात धोती तो नाम जण ही मिड़ैया जातो अरे नबी चुम्यूं ॾई चुमेस हर हर नबी चुम्यूं ॾई चुमेस हर हर ही नाम यार को तलाम आहे अजमत हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे नबी करीम फरमायो अल हसन वल हुसैन हुमा रैहानताय मिन दुनिया अशुम्मुहुमा हसन हुसैन बई मुजा गुलहर इन्हां खे मां सुगंदो आहियां अवी लाखारोड मां भेरिया मां अकरीअ मां करूंडीअ मां पक्का चांग मां गुल वठी अचो गुल खे अवी सुगंदा आहियो सुगण खां पोइ जे दिल खे राहत मिलंदी आहे करार मिलंदो आहे मुंहिंजा महबूब मदीने जा साईं था फरमाइनि इहा हसन हुसैन मुंहिंजा गुलहर मां उन्हनि खे सुगंदो आहियां मूंखे करार ईंदो आहे अॼु मां बि तो जीअ कंदो आहियां तफ़सीर कंदो आहियां त हसन ऐं हुसैन मुंहिंजा गुलहर गुल बूटे जे मथां हूंदो बूटो हेठां गुल मथां हवा लॻंदी आहे बूटो सॼे वञे गुल सॼे वञे बूटो खपे वञे गुल खपे वञे बूटो अॻिते वञे गुल अॻिते वञे बूटो पोइते अचे गुल पोइते अचे मुंहिंजा महबूब मदीने जा साईं पिया फरमाइनि हसन हुसैन मुंहिंजा गुलहर जेॾे नबी जी शरीयत हूंदी ओॾे हसन हुसैन हूंदा जेॾे क़ुरान हूंदो ओॾे हसन हुसैन हूंदा यज़ीद जहिड़े पलीत सां टक्कर खाई ॾेखारींदा पर मूं मदीने जे मीर जे शरीयत खे कोन छॾींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हसन हुसैन मुंहिंजा गुलहर सुभान मदीने शरीफ जे शहर में हजरत उसामा बिन ज़ैद सरकार जी हवेली ते आयो दरवाजो अची ठड़काई साहबी दरवाजो को हीअं थोड़ी ठड़काईंदा या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहरि बादिकुम लिबादिन अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशउरून
उन्हनि खे नबी करीम जा सहाबी दरवाजे ते आस्ते आस्ते हणंदा हा। सहाबी पे जे मुंह तर ठड़कायो अंदर नबी से निकली आए। सियारे जी मौसम सदन पाक जिस्म ते कंबल वेड़ो पियो आ पर महसूस कयो त कंबल में अंदर का शे आहे। अर्ज़ तो के हबीब कंबल में केड़ी शे आ। सरकार ही कंबल के जो मथे कयो फइदा हुवल हसन वल हुसैन। एकड़े गोले दे इमाम हसन बेते हुसैन जी जो मथे कयो दुआ फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा। ओ मुझा मौला हसन हुसैन सा मोहब्बत हो कया तू भी इन सा मोहब्बत कर। ऐ जे को हसन हुसैन सा मोहब्बत करे उन सा तू मोहब्बत फरमाए जा। हाणे असी तो पंहिंजे दिल खे जाचू पंहिंजे दिल खे टटोलियूं पंहिंजे दिल जे अंदर क्वेश्चन में ॾिसूं त छा वाकई असांजे दिल में इमाम हसन हुसैन जी मोहब्बत आहे। असीं त चवंदा आहियूं ऐ हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है। आवाज दी कुछ हाने पोइते हटियो मता तो के डब्बा दा लाउड बोलिया राड़ो फाड़े दे। आए हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद गए छोड़ कर तैबा तेरा करबल में जाना याद है। चो तो बुधाया मैं हथ तकनी चो न हज़रत असगर का वो तीर खाना गोद में और हज़रत अब्बास का बाजू कटाना याद है। हज़रत अब्बास का बाजू कटाना याद है। असां खां वधिक अहल बैत जो केरा हुबदार असां जे इलाइके में नवाब वली मोहम्मद ॾियाणे एतिरा बेशर्म भंग जी सबील हलायूं। भंग पई हले वात में भंग पई आ वात में शराब पियो आ वात में चर्श पियो आ वात में आफीम पियो आ। ऐं ओ चवे हुसैन ठहे नथो ओ चवे अली ठहे नथो ओ चवे बीबी फातिमा ठहे नथो। असां जे आलमन ते नजर कर को बि आलम तकरीर करे खिताबत करे वाइज़ करे इमाम हसन हुसैन जो शान गाए रुगी हिन ॻोठ में न सॼी दुनिया जे अंदर अहले सुन्नत व जमात जा आलम उन्हनि जे ज़ुबान ते पलीत शइ न ईंदी करे अदब सां भी करे अल्लाह जी हबीब जो शान गाईंदा त मुस्तफा जे बजड़न जो भी शान गाए ॾेखारींदा आहिनि। इमाम हुसैन सखिया सब दरवाजे ते हिकिड़ो फ़कीर आयो। ओ हुसैन सवाली बन के आया हूँ मुरादे पूरी कर लेना। सुभान अल्लाह। सवाली बन के आया हूँ मुरादे पूरी कर लेना। सखी माँ के सखी बेटे मेरी झोली को भर देना।
हुसैन तुम सखी तुझो बाबू अली शेरे खुदा ब सखी तुझी जी जन्म खातून जन्नत ब सखी आवा अज मां तुझे दर ते आयो आया हजरत इमाम अली मकाम नमाज पिया पढ़न अल्लाह ताला कुरान मजीद में इनन जे बारे में इरशाद फरमाए अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्दि रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानक फक़िना अज़ाबन नार। खुदा जे जिक्र जी याद खुदा जी नमाज़ा इमाम जे दरवाजे ते जो ठक ठक थी हजरत इमाम अली मकाम तकड़ी नमाज पढ़ी बाहर निकली आया दरवाजे ते फकीर बीठो आ हुसैन सखावत जो मरकज हुसैन शुजाअत जो मरकज हुसैन अदालत जो मरकज हुसैन हक गोई जो मरकज हुसैन तुझी तरते मां आयो हाने मेहरबानी कर पाण बाजे खादम के फरमायो खादम जी मुझा हुसैन अंदर घर में ॾिसी आ त घणा पैसा पिया खादम आयो जी क़िबला अंदर 200 दीनार ताजे आल बेत जे खर्च ला रखया तुम साईं फरमायो 200 खणी अच इन खे ॾे साईं ताजे बजड़न ते खर्च थींदा पाण फरमायो मुझे बजड़न जो ज़ामिन अल्लाह वा खणिया मुझे दर तां केर खाली न वञे वो इमाम अली मकाम जे जी तरबियत खुद मदीने जे मीर पाण फरमाई उथंदे सरकार सां गॾु वेहंदे सरकार सां गॾु जॾहिं यज़ीद ऑर्डर कया हुसैन मुझी बेअद कर न कंदे त तुने भी तकलीफूं ईंदियूं भला तोखे पैसा ॾियूं माल ॾियूं उर्दू वारे शायर तर्जुमानी कई त चल पिया आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी आराम मिलंदी दौलत मिलंदी हुकूमत मिलंदी हाणे असां जा माण्हू पैसनि जे करे शिया पिया थियनि पैसनि जे करे वॾा वॾा अलम हयो वेठा चईसीं अलम सिंह गाज़ी जो आहे गाज़ी असांजो कोन्हे छा गाज़ी असांजो आहे मां जो गाज़ी असांजो आहे पर अलम असांजो न आहे हथ मथे खणी जो अलम असांजो न आहे अलम शीयनि जी निशानी आहे परे खां सची ॿुधायो लाखा रोड में वञो अलम लॻो पियो हुजे छा चवंदव चओ न छा चवंदो शीयन जो घर आ शीयन जी ओताक आ शीयन जी मजलिस आ शीयन जो इलाइक़ो आ असां जो अलम असां जी निशानी अल्लाह जो कुरान आ दौलत खे न ॾिस पैसन खे न ॾिस माल खे न ॾिस हज़रत इमाम अली मकाम खे चन पिया आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी सैफर मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी सुभान अल्लाह सुभान अल्लाह आराम न माल न मिल्कियत न गवर्नर मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी करबला जी मैदान में शहादत मणियो इमाम पाक जो सिर मुबारक नेज़े ते खयो सिर खे जो नेज़न ते ॿियनि जे सिरनि खे न सिर्फ़ अहल बैत जा सिर हज़रत इमाम अली मकाम जो पाक सिर कूफे ॾे रवानो कयूं
रात जो टाइम कूफे जा मेन गेट बंद थी विया खौलिया नाले हिकिड़े शख्स वटि हज़रत इमाम आली मक़ाम जो सिरा घर में खणी आयो माईअ खे पियो चवे अज मूं तोला वॾो तोहफ़ो आंदो आहे अजीम तोला तोहफ़ो खणी आयो आहे माई पई चवे लगे तो सोना आंदो थई चांदी आंदी थई दिरहम आंदा थई दीनार आंदा थई चए थो न अज हुसैन जो पाक सिर खणी आयो हां माई जे अखिन में लुकाया रोई थी चवे शर्म कोन थियो थई मदीने जे मीर जे प्यारे बचड़े हुसैन जो सिर खणी आयो आ रात जो टाइम ओला खोली शख्स हजरत इमाम आली मकाम जो पाक सिर तनूर में अंदर रखे मथा ढक दई छड़ियो आधी रात जो जुमाई उथे अल बिदाया वल निहाया में अल्लामा इब्न कसीर दिमिश्की तो लिखे उलमाए डिठो त सिर मुबारक का वठी आसमान ताई नूर जो लाडू लगियो पयो हन उन नूर ते लाडू में पखी पिया उडामन तकड़ी तकड़ी आई हजरत बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी पियो फरमाए तो दाढ़ी रत रत्यास दंत मोती कुतिया जोड़ी माह चंद्र जे पेड़ में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्दे जलवो ज़मीन्यास ककरा करबला जा मादर थे मेरास पटन तार तफड़ा अली थे ओगियास ओ मेरे माफ कयास खालिक बदले खून जे सुनी जे सिर खे खणी मुड़स खे छॾण जो इरादो थी करे रात जो टाइम निकिरी आई इमाम आली मकाम जे पाक सिर खे कूफे में खणी आया कूफे का बाद में दमिश्क दे रवानगी थी रस्ते में एकड़ी गिरजा घर जे बाहरा हजरत इमाम आली मकाम जे पाक सिर खे संदुन बच्चन जे पाक बीबिल के विहारियो वियो और गिरजा घर जे अंदरा राहिब रात जे टेम ते जो बाहर निकरण जी कई इमाम आली मकाम जे पाक सिर ते नजर पई बीबिल ते जो नजर पई जे पियो एक जो बीबियूं वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी अरे वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी और राह पे जवे शर्म को आयो ए मुस्तफा जा बचड़ा हन पंजे नबी जे बचन सा एडो जुल्म कबो जे तो सिर मुखे दियो सिर को लडींदासी पैसा थो दियाव ओला जोर जा 10,000 दीनार ने रात जो टाइम पंजन बच्चन के घर मा साइड कराए हजरत इमाम आली मकाम जे प्यारन बच्चन के वठी करे हवेली मुबारक ते आयो हजरत इमाम जे सिर के खड़ी घर में आयो रत के उगे तो रात जो टाइम आधी रात जो अख पटे निहारे तो सुभान अल्लाह सिर ख वठी करे आसमान ते नूर जो लाटू लगियो पयो है जुबान ते बे इख्तियार कलम आयो जे तो जे डोटे में यो कमाला जो सिर नेज़े ते या धर करबला में उनते अल्लाह जा अलवार वसी रहा है त उन जे लाने मदीने जे मीर जो छा कमाल ऐं पावर हुंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलम दे राजन के हुसैन कलमा पढ़ाए हाजी गुलाम नबी पे चवे तो मुखा पुछो तो छा पियो चवे ते पियो मुबारक मिलई मु गुलहगार के यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया ताजे न गोठ में इमाम जी ये चवंदो या कोन चवंदो होल ते कर्म जो छा त चे पियो दियो मुबारक मिलई मु गुलहगार के यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया प्यार मिलंदो मुखे आसरोई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वनी
खे दिली रुबाते मुझे हलिया इयो भाग मुझा भला था भलिया इयो अरे मुझे दिल मुझे दीदुर के दीदार जो हथ मथे खड़ी चवार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया मौलाना मोहम्मद असलम चवेस साईं मौलाना खलीफा से खालिद हुसैन तारी चवेस अबातो के हार बार विजू इमाम पाक तो वट आयो चे तो हाणे हारन जी हसरत न दरकारा हार छाजा मुझो साईं खुद हार आ हार पाया किची में या दिल ते रखा मुखे हुसैन जेड़ो हार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया इमाम आली मकाम जे सिर खे खयूं अचन पिया दिमिश्क ॾे रस्ते में ईंदे ईंदे ओहे 10,000 दीनार जो खोलीन हिकड़े पासे दीनार जे लिखियो पियो आ वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून वरी बे पासे लिखियो पियो आ वसयलमुल लदीन ज़लमू अय्यमुल क़लबी यनक़लिबून ओ ज़ालिमो ता केड़े पासे वेंदो केड़े पासे ता भजण जी कंदो इमाम आली मकाम जे पाक सिर खे दिमिश्क में खणी आया रात जो टाइम सुबह जो यजीद जी दरबार लगिया यजीद दुल बजराया यजीद शरना बजराई अज जो मुसलमान शादी थो करे वडा दुल वठी करे वडा धमचर वठी करे किन वठी करे पंहिंजे न्याणन खे नचराए अरे न्याणियूं लचाइण दुल बजाइण इहो किन करण हुसैन जो कम कोन हो यजीद दुल बजराया जे तू हुसैनी आई तो वट तुल न होजे तो वट होजे त अल्लाह जो कुरान होजे ऐं मदीने जे मीर जो फरमान होजे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत उनकी जरूरत आना ना करबल के वसाइण कम मुझो पानी जो भला ढुकण न बस अल्लाह खुश करे वे दुआउन जी जरूरत आना ना करबल के वसाइण कम मुझो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान ॿुधाइण कम नज़र कजा लगे पालन भी जेको हूंदो मूले हुक्म रबी बरे वातिल पर हुसैन ते तो सो पूरो कंदासी इंशाअल्लाह आयार रिझाइण कम मुझो यजीद दुल वजराया सरराय मुसलमान धम चरम तेजोर सरराय मुसलमान दुलन तेजोर सदाए मुसलमान बाजन तेजोर सदाए मुसलमान शरनाते जोर शाहजासी हुसैनी थियासी हुसैन जी जुबान ते कुरान तुम कुरान पढ़ हुसैन जी जुबान ते मिठे मोहम्मद जो फरमान तुम फरमान पढ़ हुसैन जी पाक जुबान ते आए तेरे कदर रिवायत में जद यजीद आर्डर कढियो इमाम जी पाक सिर खे दिमिश्क में घुमायो घट
घटन खां सिर खे खयो पिया वञन घटन खां सिर लगाईंदे जे इन हुजरे जी दरिया ये दरी खुली पई हुई अंदरा हिकड़ो कुरान जो कारी अल्लाह जे कुरान जी तिलावत पियो करे सूरह कहफ पियो पढ़े अम हसिबत अन असहाबल कहफ वर्रकीम कानू मिन आयातना अजबा असहाबे कहफरन जो खुदा जो अजीब वाक़ियो आहे जरे उन कुरान जी तिलावत कई हिय दरिया इमाम पाक जो सिर हिय पियो वचे जरे हिय आयो अम हसिबत अन असहाबल कहफ वर्रकीम कानू मिन आयातना अजबा हजरत हुसैन जे पाक जुबान ते चुरपुराइया चोरे थो चवे ओ कारी साहब वाकई कुरान सच्चो वा सुठो वा हक्का असहाबे कहफ वारन जो वाक़ियो वाकई खुदा जी अजीब निशान मावा पर हुसैन जो वाक़ियो अन्या भी वधीक अजीब आहे वहाबी चंदा नबी करीम जे नाले त नऊज़ बिल्लाह नबी नऊज़ बिल्लाह नकले कुफर नबाशत नबी मरी वियो नबी मिट्टी बंची वियो वहाबी था चवन असां जा आलम था चवन तही पूरी दुनिया इया है जी जिस्म हाणे ही मुझो जिस्मान मां हथ मथे दुखना खजी तो ही हथ मथे दुखना खजी तो मां हिन पासे तो निहारिया वरी हिन पासे तो निहारिया वरी सामू तो निहारिया चौथो निहारिया चो तो मुझे जिस्म में रूह आ आलमन जो ये सजी दुनिया थव जिस्म इन जो रूह मदीने जो मीरा सरकार आहे तद त लाखा रोड आहे सरकार आहे तद त फिरिया आहे इमाम अहमद रजा बरेलवी पियो चवे थो वो जो न थे तो कुछ न था वो जो न हो तो कुछ न हो 1400 साल में यो अकीदो के जो बना हाने नवा टेजड़ी अगे बुदासी फार्मी कुकड़ वरी निकती फार्मी मच्छी वरी निकता फार्मी पीर वरी निकतियूं फार्मी मुरलियूं छातियूं चवन नबी के कुछ कोने फरमाए तो वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ न हो क्योंकि जान है वो जहान की कर जान है तो जहान है मां पंहिंजे जलसन में वञा न सफर में गाड़ी में वेहा इंसान कदह कदह दिल चवे त नात पढ़ा सरकार जी सना पढ़ा हलते 400-500 किलोमीटर थकजी पऊं हिकड़ो शेर मां पढ़ंदो आ मुंहिंजी दिल ठरी पवंदी आ केड़ो अरे तुझको और जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो गलत हो गई शाबाश जो कुछ बात कही थी तुझको और जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो अरे हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की भाई नमाज पढ़ो जन्नत भाई रोजा रखो जन्नत भाई ज़कात दो जन्नत भाई हज करो जन्नत माजो जन्नत जू टिकेटूं खयो वेठो ही वेड़े अमला जन्नत जू तो वडे टिकेटूं पयूं पर जन्नत के मिलंदी बुधाया तुझको और जन्नत
से क्या मतलब इन जी दूर हो। अरे हम हाने थोरो टेमो के भी घणी तकरीर करण जो शौक़ कोने को। हम रसूलुल्लाह के अरे जन्नत रसूलुल्लाह की अरे शे हक है मसनद रफ़अत रसूलुल्लाह अरे शे हक है मसनद रफ़अत रसूलुल्लाह की। अरे हशर में लाकारोड में न मनी त जादी पियो फेरिया में न मनी त जादी पियो हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। सुभान अल्लाह हाथ मथे खणी जो सुभान अल्लाह दिल ठारे जो सुभान अल्लाह मुनकिर खे बारे जो सुभान अल्लाह अंदर उजारे जो सुभान अल्लाह। इमाम आली मकाम जो सिर नेज़े ते आ धड़ करबला में जुबान चुरे पई अल्लाह जे कुरान जूं लोलियूं हन सुन्नन जे किताबन त के बि कोन लिखियो आ शीयन जे मोतबर किताबन बि के कोन लिखियो त इमाम पाण खे थक हया हुजन इमाम पाण खे कुट को ॾिनो हुजे इमाम सटको कयो हुजे इमाम पिटको कयो हुजे वड़े मां इमाम करबला जे मैदान में इमाम खीमा गाह मां केथां आवाज पियो अचे या अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला कलीला केथा आवाज पे बचे या अय्युहल मुद्दस्सिरु कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर केथा आवाज पे बचे व कुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू वलियुम मिनज़-ज़ुल्ल व कब्बिरहु तकबीरा किताबात पे बचे यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम तंजीलल अजीजिर रहीम लितुनज़िर कौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफिलून लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून इन्ना जअलना फी अनाक़िहिम अग़लालन फहिय इलल अज़क़ान फहुम मुक़महून वजअलना मिन बैनि अयदीहिम सद्दन व मिन खल्फ़िहिम सद्दा फ़अग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हुसैनियत हुसैनियत। हिकड़ा वरी कुरान पढ़ंदा कीअं ख़बर अथव इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर यारी हरामा असांजा साईं कुरान काडे मुहम्मद जो काडे टंडो अलहया आयत केड़ी पढ़ी तर्जुमो केड़ो कई हे मोहम्मद करीम जान नौकर ऐ सच्चा गुलाम खुदा असा के वा ज़बान ने जेका कुरान जी तहरीफ करे। एकड़ो मुल्लो वियो घर माई के चई छा चाड़ियो थई थी बकरो माई के जी वाह वाह बियो मुल्लो जो बकरे जो बुधे छा था समझो आई मणी मुल्लन ते डो ता जो जन वाती पानी कोन तो थी जी बकरो वाह वाह खणिया तक्कड़ में जो बकरो बुधई त मौली साहब पहिरियां त संदरो माशाअल्लाह बकरो जो अगे आयो त हिकड़ी हथ में प्लेट खई प्लेट जी मानी माई के जी किथां दी बकरो गिरह पे उठाए किथां दी असांजी पाड़े में मुंहिंजी साहेड़ी अदरी यारी शरीफ कई अथसि यारी वरी मां खावा यारी हराम हाँ माई जो हाँ किए भला यारी हराम
जी चरीचे ते अल्लाह का सवा बे जो नालो अचे न शे हराम माई जो हां अल्लाह का सवा बे जो हराम हां जी पोने मुते बि तुंहिंजो नालो आहे मूंखे बि चवंदा मौली अब्दुल्ला जी माई हाणे मां बि भॼां थी बाबे ॾे जो तूं तो चवीं ॿिए जो नालो त हराम दिल में सोची त अॻे ई मुलनि खे मायूं मिलनि कोन हीअ बि वञे त कमु किथां थिए तकड़ में तो चवे वेह वेह चरी त किताब पटियां ते जल्दी कर किताब पट जल्दी कर वियो किताब खणी आयो किताब पढ़े जी मूं जाजो जी तो जो यारी बहराम 12 बहराम 13 भी चोरी 15 भी सोरी सब हराम 40 बहराम न्याज इमाम जो हराम जी जिम जिहाद जिहाद बुध यारी बहलाल 12 बहलाल 13 14 15 40 तू भी मुला हलाल जड़े पण ते थी अचे त हर शे हलाल तवी चोन बाजे अल्लाह का सवा बे जो नालो रखण सा शे हराम त पो दुकान खोले मथा लिखी छड़ अल्लाह जो दुकान हे गरीब मानू मिस्कीन महंग लगो पियो आ हिनन खे इजाजत दे ही अल्लाह जा बानन भली खंड खणी वजन भली पत्ती खणी वजन भली चांवर खणी वजन भली अटो खणी वजन दुकान में हकीकत में मालिक अल्लाह वा मजाजन मा जो ई है हकीकत में खैरात अल्लाह जे ला मजाजन इमाम हुसैन जो न्याज चेबो आ तू पंहिंजो दुकान बंद कोन कंदे असी इमाम जो न्याज बंद कोन कंदासी यारी बंद कोन कंदासी असी छा चवंदासी असी चवंदासी या हुसैन बिलनी अली तो ते सलाम सबई पढ़ायो तो वही शेर पढ़ी दुआ करो या हुसैन बिलनी अली तो ते सलाम शेरे हक सलाम अर्ज़ हिन इदरीस जो मिठड़ा मनी आहते ऐ कर अली तो दे सलाम करबला जे मैदान में बीबिन जे जुबान ते हिकड़ो लफ्ज़ हो या मुहम्मद अजनवा या रसूल अल्लाह रचो या हबीब अल्लाह रचो इमाम ज़ैनुल आबिदीन भी चवे ते पियो या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन महबूस ऐदे ज़ालिमी फिल मौकबी वल मुज़दहम हजरत इमाम आली मकाम जे पाक सिर मुबारक के खणी कर रिवायत में करबला जे मैदान में धड़ सा कर दफनायो कर रिवायत में मदीने खणी पंहिंजे जी जन्म खातून जन्नत जे भर में दफन कयो ओ इमाम हुसैन जे जे बारे में के उर्दू वारे ॾाढी प्यारी जुबान इस्तेमाल कई जे तो इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है अरे इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है अरे सजदे तो सबने किए मगर इसका नया अंदाज है अरे हुसैन ने वो सजदा किया जिस पर जिस पर खुदा को नाज है साईं मौलाना खालिद हुसैन जी सदके हिकड़ो शेर तो बुधाया ॾाढो सुठो आ पर ई उन्हनि ला जेके यजीद जा पिठू हन यजीद जा पेरोकार हन यजीद जा हामी उन्हनि ला उन्हनि खे सज़ा सुठी आहे हिन शेर में ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों अरे जो नबी के आंख का नूर है जो अली के दिल का करार है उनके कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने खमीर में अरे जो मिट गया
जो मिट गया वो यजीद था, जो न मिट सका वो हुसैन है। मानू व्याहु ना ईरान इराक भी ना मानू केर मोटी अचे तई ते पुछो न अदा खैर सा थी आए ज़ियारतूं ॿियारत हासिल ज़ियारतूं ॾाढियूं कयो हां ज़ियारतूं कई यज़ीद जी क़ब्र ॾिठी चंदो बा सांस छाला आहे कन पर के शौक भी कोने जो त जो मिट गया वो यजीद था, जो न मिट सका वो हुसैन है। भंग वारे के केड़ी खबर है इमाम जो शान चाहे, कूंटे वारे के केड़ी खबर है इमाम जो शान चाहे, डंडे वारे के केड़ी खबर है इमाम जो शान चाहे, बैतीन के केड़ी खबर है इमाम जो शान चाहे। अरे इमाम जो शान बयान कर त मोहम्मद जा गुलाम जनचा सहाबा जे तमन में बहत्तर, अबू बकर जे तमन में बहत्तर, उमर जे तमन में बहत्तर, उस्मान जे तमन में बहत्तर, हैदर जे तमन में बहत्तर, हजरत अमीर मुआविया जे तमन में बहत्तर है, इमाम हुसैन जे तमन में बहत्तर मुबारक है। मवाले के केड़ी खबर है, भंगोड़े के केड़ी खबर है, असी अलबेत जा दीवन इमाम हसन हुसैन जन्नती जानन जा सरदार हैं। या हदीस त बुधी थव पर तिरमिज़ी शरीफ मुस्लिम में या हदीस बाहे त अबू बकर व उमर सय्यदा कहूल अहल जन्नत, अबू बकर उमर वरी जन्नती कुरारन जा सरदार। मुखे एकड़े जो सी कुरारा हुंदा ही कोन त जन्नत में सरदार किथों मां जो हदीस सही है, हदीस गलत कान थींदी। हाने इन जी तशरीह कबी एकड़ी हदीस पे चवे त हसन हुसैन जन्नती जान जा सरदार, बी हदीस पे चवे अबू बकर उमर कुरारन जा सरदार। बई हदीसों सही, जन्नत में बुढ़ड़ा त हुंदा ही कोन पर इन हदीस जे शरह में वडन वडन आलम लिखियो जेके जवानी में गुजारे वींदा जन्नत में इमाम हसन हुसैन उन्हन जा सरदार हन, जेके बुढ़ाप में गुजारे वजन, करल वढी में गुजारे वजन उन्हन जा सरदार। अबू बकर उमर हजरत मुझे मोहम्मद जा प्यारा सहाबी वसी जनासी पण यार नबी दे यारां दा आखिरी शेर हाने छड़ाओ बन यार नबी दे यारां साईं मुखे शक्का मारो शक थई चित्ते जो चक थई चक कोन छड़ी दी बाकी शक के सोने सजन साईं जी नजर थी तो को छड़ई, अल्लाह वारन जी नजर थी तो को छड़ई पर अञाप तो के शक्का शक हो वई ते चल मदीने तू वेख ले जोड़ा मज़ारा दा हथ मथे बन यार नबी दे यारा दा बन यार नबी दे यारा दा। इन जोर में लाहौर में एकड़ो बुजुर्ग हो बेचारो अल्लाह जो प्यारो वली उन बट एकड़ो हमरा चीज़ी मां ईरान मां ताजो पढ़ी आयो माशाल्लाह ईरान मां जियाजी अले 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 वे ईरान मां पढ़ी आई जियाजी इमाम हुसैन जी मज़ार जो शान बुदा जैसे इमाम हुसैन जी मज़ार जो शान हुआ जो इमाम जी मज़ार जी 3 मील ही 3 मील ही 3 मील ही 3 मील पोते जेके पूर जंदा सबई जन्नत अल्लाह जी वली जो बाबा सा मन्यो इमाम हुसैन भला के जो डोटरो चीज़ें नबी सही जो इमाम हुसैन जी हा मंजिल जो उन जे चौधारी 30 मेलन ते पूरे जन्नती
अरे जेके अबू बकर ऐं उमर सरकार जे बाकुर में सुता पिया उन्हनि जो शान उन्हनि जो मकाम न मञीदड़ न मञे अहले सुन्नत व जमात जी जिया अहल बेतन सा मोहब्बत अहल बेतन सा नीहुआ अहल बेतन सा इश्क अहल बेतन सा प्यारा अहल बेतन सा जे दिल जो करार है ये असा जे दिल में हजरत अबू बकर हजरत उमर सवा लख नबी जे सहाबन जी असा जे दिल में मोहब्बत जे को सहाबन जो नाहे असी उन्हनि जा नाहियूं असी उन्हनि जा थींदासीं जेके मदीने जे मीर जे सहाबन जी बि गुलामी ॾिन त अहल बेतन जी बि गुलामी ॾेई ॾेखारी इंशाअल्लाह इन्हनि जे सदके बेड़ा पार अल्लाह से ही राज परन साईं जो जलसो कबूल करे ऐं उन्हनि जी खैरात सालियानो प्रोग्राम कंदा गर्मी बि सख्त आहे पर सहंदो गर्मी त कब्र में थींदी मदीने वारे साईं जी नरमी हथ मथे खणी जो सुभान अल्लाह बेड़ा तहां जा थींदा पार अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी अर्ज़ करण टूटा फूटा लफ्ज़